बाहि लॻण जे हवाले सां मूंखे आगाह कंदा हलूं त ठिकराठे जे ॻोठ अकड़ीपट में घर में बाहि लॻण सबबि नींगर सड़ी फोत थी वियो। मोहम्मद हयात बुढ़े जे घर में बाहि लॻण सबबि 5 वरनि जी नींगर समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। मूंखे आगाह करे रहिया आहियूं इन इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त ठिकराठे जे ॻोठ अकड़ीपट में घर में बाहि लॻण सबबि नींगर सड़ी फोत थी वियो। मोहम्मद हयात बुढ़े जे घर में बाहि लॻण सबबि 5 वरनि जे नींगर समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। मूंखे आगाह करे रहिया आहियूं इन इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां। अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां मूंखे आगाह कंदा हलूं त ठिकराठे जे ॻोठ अकड़ीपट में घर में बाहि लॻण सबबि नींगर सड़ी फोत थी वियो। मोहम्मद हयात बड़ी जे घर में बाहि लॻण सबबि 5 वरनि जी नींगर समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। मूंखे आगाह करे रहिया आहियूं इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त ठिकराठे जे ॻोठ अकड़ीपट में घर में बाहि लॻण सबबि नींगर सड़ी फोत थी वियो। मोहम्मद हयात बड़ी जे घर में बाहि लॻण सबबि 5 वरनि जी नींगर समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ठिकराठे खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी मजीद, बाहि लॻी आहे, हिन बाबति आगाह कजो। जी कहिड़ी अफ़सोसनाक ख़बर शेयर करे रहिया आहियूं त ठिकराठो भरिसां अकड़ीपट में मोहम्मद हयात बिरड़ी राजड़ जे घर खे ओचितो बाहि वकोड़े वेही, जंहिं सबबि संदसि 9 साला पुटु सदोरो राजड़ सड़ी फौत थी वियो आहे ऐं घर में पियल क़ीमती सामान जंहिंमें अनाज, ज़ेवर, खटूं, पेतियूं, ज़रूरी कागज़ात, हंध ऐं ॿियो सामान मुकमल तौरु सड़ी रख थी वियो आहे। फौती नींगर जे घर में रोज़राड़ो मचियल आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त असां पंहिंजे कमकार ज़मीनुनि ते कमु कयोसीं पिए त ओचितो मोहम्मद हयात जे घरनि खे बाहि ॾिठीसीं। असांजे पहुचण खां अॻु ई मोहम्मद हयात जी 4 लाङनि खे बाहि मुकमल तौरु वकोड़े वई, जंहिं सबबि अंदरि वेठल संदसि पुटु 9 साला सदोरो सड़ी फौत थी वियो आहे ऐं समूरो जेको सामान आहे उहो रख थी वियो आहे, जॾहिं त घर बाटी जेके आहिनि उहे खुले आसमान हेठां अची विया आहिनि। जी ठीकु आहे मजीद, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।